करते हैं। मंशियात वाले पकड़े भी गए हैं और मंशियात पे केस भी हो रहे हैं। बाकी ये जो स्ट्रीट क्रिमिनल हैं ये आपके सामने पकड़ भी रहे हैं और कोशिश भी कर रहे हैं। इंशाल्लाह इस पर कंट्रोल हो जाएगा। पुलिस का गश्त बढ़ा दिया गया है, शाहीन फोर्स की मोटरसाइकिलें बढ़ा दी गई हैं। इंशाल्लाह अल्लाह के हुक्म सर इस पर कंट्रोल हो जाएगा। वाक़ियो त तमामु अज़ियतनाक हुयो। रात के टाइम ते वाक़ियो पेश आयो ऐं असांजा काफ़ी नौजवान हुया, 30-35 ॼणा हुया। उन्हनि खां जेके बि सामान हुयो उन्हनि खां सभु जेको आहे बंदूक उनजे रिवाल्वर बंदूक जे ज़ोर ते जेको आहे उनखां डकैत कई वई। सभिनी खां कुझु रिकवरी जेका पुलिस ॾेखारी आहे। अञा कुझु माण्हू जेके मिस आहिनि डकैत, इंशाल्लाह जॾहिं पकड़बा त इंशाल्लाह ताला एस जो असां सां फुल ताउन आहे। सो इंशाल्लाह असां पूरे उम्मीद आहियूं एस साहब से असांखे यकीन आहे त असांजी फुल रिकवरी इंशाल्लाह ताला थी वेंदी इंशाल्लाह ताला। प्रोग्राम आहे जेको पाण जिते वेठा आहियूं इहो एस जे मान में आहे। उन जेके अजाणो ॾिनो आहे उन बहादुर एस खे जंहिं सकाफ़त ॾियारे ॾींहुं नौजवाननि खां जेका फुर्ती हुई और 24 कलाकनि जे अंदरि हुन जेको आहे सो मुलज़िम गिरफ़्तार कया आहिनि, जंहिंमें कुझु भॻल आहिनि, हिकिड़ो गिरफ़्तार थियल आहे ऐं अधु सामान असांजो जेको नौजवाननि जो आहे मिली चुको आहे। अधु सामान अञा असांजो वापसि न थियो आहे, जंहिंजे करे असां पुरुमीद आहियूं एस एच छो जो फ़ौरन इन वॾे वाक़े जे ख़िलाफ़ु जेको आहे सो फुर जे ख़िलाफ़ु जेको आहे एस एच एक्शन खयों ऐं फ़ौरन एक्शन खणी 24 कलाकनि जे अंदरि हुन जेको मुलज़िम गिरफ़्तार कया आहिनि, जंहिंजे करे असां एस एच साहिबु मुतमिन आहियूं। बहादुर एस एच आहे ऐं असां उमेद था कयूं त हू मुकमल जेको आहे सो असांजो केस जेको आहे जेके बक़ाया शयूं बि आहिनि उहे इंशाल्लाह मिली वेंदियूं असांखे। मोबाइलियूं मिलियूं आहिनि, बरामद थियूं आहिनि। कुझु 2 टकेट पकता आहिनि, उन में ज़ाहिर ॻाल्हि आहे 4 टकेट हा। ॿियनि टकेटनि जे पोयों पुलिस आहे, उहो जेसिताईं रिमांड में वठी हुनखे ईंदा टकेटनि खे त ॿिया बि टकेट पकड़बा, ॿियो बि सामान इंशाल्लाह बरामद थींदो। इंशाल्लाह एस जो दिलजा ॾियाराई आहे गुलशन में मां त सॼो सामान असां बरामद कराईंदासीं। जंहिंमें ॾींहं जो हिननि एक्शन ॾेखारींदे डकैत जेके आहे उहे गिरफ़्तार कया ऐं उन्हनि खां जेके मोबाइलूं हुयूं उहे रिकवर करायूं ऐं असांजे ॻोठ जे छोकिरनि जूं नौजवाननि जूं अञा बि कुझु मोबाइलूं जेके आहिनि उहे उन्हनि वटि आहिनि, जेके उन्हनि जा ॿिया साथी आहिनि। तक़रीबन 3 खां 4 जेके आहे उहे डकैत हुया। उन मां कुझु पकड़िया आहिनि, कुझु डकैत जेके आहिनि उहे भॼी विया आहिनि। उन्हनि ते नामिनेट FIR थी वई आहे ऐं एस एच ओ गुलशन मेमार ग़ुलाम यासीन साहब असांखे इहो यकीन ॾियारियो आहे त तमामु जल्द उहे जेके गुम थियल शयूं आहिनि उहे बि रिकवर थी वेंदियूं ऐं इन डकैतनि ते FIR थी वई आहे। इंशाल्लाह इन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो, इन्हनि सां का बि रिआयत न कई वेंदी। केतियूं त माना रोज़मर्रा जो मामूल बणिजी वियो आहे कराची जे अंदरि, पर हीअ असांजे सकाफ़त जो ॾींहुं हुयो। माना राति जो हिकु थो थिए, छोकिरा पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां पंहिंजे होटल ते वेठा हुया ऐं हुननि खां डकैती थी आहे। हीअ हिकिड़ो प्री प्लानिंग साज़िश आहे त या त सिंधी महाजर विढ़े या सिंधी ऐं पठान विढ़े। असीं पुरमन क़ौम आहियूं, असीं नथा चाहियूं त कंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी थिए, पर असांजी दिलि आज़ारी कई थी वञे। हींअर बि जेके अॻवानी चवनि था त निकिरी विया आहिनि, पर न, अञा हिकिड़ो हिसो बि कोन निकिता आहिनि। जेके निकिरी विया आहिनि उहे इज़त वारा निकिरी विया आहिनि, बेइज़्ता सभु हिते आहिनि। ऐं सिंध हुकूमत खे असां गुज़ारिश था कयूं त जेको आहे सिंध मां हिननि खे फ़ौरन कढियो वञे, छो जो हींअर जेके हिते रहनि था उहे सभु डकैत आहिनि। जेको डकैती में पकड़िजे थो अॻवानी आहे, जेको पकड़िजे थो इन जो मक़सदु आहे त अॻवानी अञा हिते जाम रहिया पिया आहिनि। उन्हनि जी बायोडेटा वठो, उन्हनि ते सख़्ती कयो। हिते अध खां घणा अञा जेके आहिनि अॻवानी कराची जे अंदरि रहिया पिया आहिनि, वॾा वॾा कारोबार उन्हनि जा आहिनि। हलनि अचनि त असां ॿुधायूं था त किथे किथे अॻवानी रहनि था। ऐं रोज़ु जेका डकैती थिए थी अॻवानी आहे, जेका डकैती थिए थी अॻवानी आहे। हींअर हिकिड़ो छोकिरो मक़सूदनि जो पकड़ियो आहे त हिकिड़ो फारसी जंहिंखे उर्दू ॻाल्हाइण बि कोन थी अचे, ताज़ो ॿुधाइनि था त अफ़गानिस्तान मां आयो आहे जंहिं डकैती कई आहे असांजे छोकिरनि खां। असां गुज़ारिश था कयूं वरी बि सिंधु